सुनो नाज़रीन, प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। असांजे मुआशरे जे अंदरि काफ़ी अहिड़ियूं पॉज़िटिव शयूं आहिनि जंहिंखे असांखे हमेशह उजागर करणु खपे। हमेशह नेगेटिविटी ते ॻाल्हाईंदा आहियूं। जेकॾहिं को बहितर शइ कयो थो त हिन मुआशरे जे अंदरि असां उनखे ज़रूरु सपोर्ट कयूं। तालीम जे अंदरि तमामु अहिड़ियूं सुठियूं कॉलेजिस आहिनि, स्कूल्स आहिनि, यूनिवर्सिटीज़ आहिनि जेके बहितर स्टूडेंट्स पैदा करनि थियूं। सिहत जे अंदरि NICVD हुजे, गंबट इंस्टीट्यूट हुजे, ऐं महांगाई बेरोज़गारी ॿी दुनिया में कीअं आहे, पाकिस्तान खे कीअं अपॉर्चुनिटी मिले, ऐं असां वटि सियासत में अणसहप ॾाढी आहे। बर्दाश्त कोन थी नज़र अचे असांजी सोसाइटी जे अंदरि। अॼु उहा शख़्सियत आहे जंहिं पाकिस्तान सां ताल्लुक़ु उनजो, सिंध सां उनजो ताल्लुक़ु, उन खां पोइ अमेरिका विया, उतां जी सोसाइटी खे ॾिठूं, उतां जी तालीम खे ॾिठूं, उतां जी हेल्थ खे ॾिठूं। हाणे ॿिन्हिनि शयुनि खे असां कंपेयर, सियासत ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, मैशियत ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, ऐं बर्दाश्त जेकी आहे उहा छोटी घटिती थी वञे। मूंसां अॼु सना जा अॻुवान आहिनि, मोहतरम जनाब डॉक्टर ख़लील मेमन साहिबु अमेरिका खां आया आहिनि, पाकिस्तान, उन्होंने असांखे टाइम ॾिनो आहे। सर तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी इम्तियाज़ साहब। डॉक्टर साहिबु, मुआशिरो जेको हूंदो आहे, तव्हां हुन मुआशिरे खे बि तमामु क़रीब सां ॾिठो आहे ऐं तव्हां हिन मुआशिरे खे बि ॾिठो आहे। ॿिन्ही मुआशिरे में फ़र्क़ु तव्हांखे कीअं थो नज़र अचे? अमेरिकन सोसाइटी, पाकिस्तान सोसाइटी जे अंदरि छा चओ था? साईं, ॾाढो फस्ट क्लास क्वेश्चन कयो त मुआशिरो, बिल्कुलु मुआशिरो हिकिड़ो मुआशिरो उहो आहे जिते कम्यूनिटी रहे थी पई, उन कम्यूनिटी में एडॉप्शन आहे, उन कम्यूनिटी में टॉलरेंस आहे, उन कम्यूनिटी में एक्सेप्टेंस आहे। उन सिस्टम में, उन कम्यूनिटी में जेके टे शयूं आहिनि, एडॉप्शन, टॉलरेंस ऐं एक्सेप्टेंस, इन सिस्टम खे चइबो आहे मुआशिरो। असीं सिंध में रहूं था पिया, सिंध में रहंदा हुआसीं, सिंध मां वियासीं अमेरिका। इवन दो मुंहिंजी वाइफ अमेरिकन आहे, ऐं हिकिड़ो सिंधी सखर शहर जो, हिकिड़ी रूरल सखर शहर जी हिकिड़ी मेमून घिटीअ मां उते ॼायुसि, उते निपटियुसि, अमेरिका वियुसि ऐं उतां जे अमेरिकन कल्चर खे एडॉप्ट कयो। मूं उतां जे सिस्टम खे एडॉप्ट कयो। मूं उन अमेरिकन कल्चर जे सिस्टम जे जो पार्ट थियुसि। उन खां पोइ उते असीं पढ़ियासीं। मूं उते जे अमेरिकन माईअ सां शादी कई। तव्हां बिलीव न कंदो मीर साहब की उहा माई जेका उतां जी गोरी आहे, जंहिंखे रेड नेक बि असीं चवंदा आहिनि, जेके हार्ड गोरा हूंदा आहिनि, ऐं उहा मुंहिंजी वाइफ आहे, सिंध में अचे थी पई, सखर वञे थी पई, हुन मुंहिंजे घिटियुनि में थी रहे ऐं हुन मुंहिंजे पुराणे घर में थी रहे, हिते एंजॉय थी करे। ऐं उतां जे सिस्टम में, उतां जे कल्चर खे मूं एडॉप्ट कयो। पाण में ॿ कल्चर जॾहिं मिक्स था थियनि न, उहो हिकिड़ो सोसाइटी था ठहनि। ठीकु आहे डॉक्टर साहिबु, तव्हां सियासत बि कई, डॉक्टर बि, सभु शयूं, ॿई शयूं कीअं मैनेज कयो उनजी उतां जी सोसाइटी जे अंदरि? उते मां जॾहिं रहियुमि पाण त उते तमामु घणी महिनत थी करणी पए, ऐं हितां जो स्टूडेंट उते अचे त उनजे लाइ अपॉर्चुनिटीज़ कहिड़ियूं आहिनि, उनखे कीअं तव्हां हिकिड़ो मशवरो ॾींदव त उतां जो हितां जो ॿारु उते कीअं एडजस्ट थिए? सर, आउं माशाल्लाह जॾहिं आउं पाकिस्तान में सिंध में हूंदो हुउसि, ऐं हिते 8th ग्रेड जो गवर्नमेंट सिंध हेल्थ डिपार्टमेंट में मेडिकल ऑफिसर हुयुसि। हितां मूं छॾी, मूं स्कॉलरशिप मिली मूंखे, ऐं वियुसि बॉस्टन। मीर साहब, उहे ॾींहं बि मूंखे यादि आहिनि जॾहिं असीं लाइब्रेरी में कमु कंदा हुआसीं, महिनत कईसीं, ऐं उन खां पोइ जॾहिं वापसि आउं घरु ईंदो हुउसि त बस में या ट्रेन में निंड कंदो हुउसि। उहो जेको कलाक बि मूंखे मिलंदो हो ट्रेवलिंग जो, उन में बि कंदा आहे। जिते महिनत माण्हू करे थो पियो न, उनखे उहो सिस्टम, उहो मुआशिरो, उहो इज़त ॾिए थो पियो, उहो तरक़ी करे थो। उते का जेलसी न आहे। उते को कंहिंजी जो को बि ॾिसो न, अमेरिकन आहियूं, असीं सिंधी आहियूं, महिनत कयूं था, अॼु जंहिं मुक़ाम ते पुगाऊं, उते जो ॿियो माण्हू असांखे एक्सेप्ट करे थो पियो। त न, ही माण्हू, असीं डॉक्टर बि आहियूं, हिते सियासत बि कईसीं, उते बि सियासत आहे। उते सना जे प्लेटफॉर्म तां वाहिद हिकिड़ी सना जेका आउं तव्हांखे अॼु ॿुधाईंदो हलां, ऐं सिंधी डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन आहे पूरी दुनिया में, जेका लैंग्वेज ऐं पंहिंजी ॿोलीअ ते ऐं पंहिंजी एथनिक हुन सुञाणप ते पंहिंजो हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन डेवलप कई आहे, जंहिंजा 4-5 हज़ार मेंबर आहिनि। ऐं सना जो साल में असां हिकिड़ो मेलो कंदा आहियूं, जिते पंहिंजा सिंधी ईंदा आहिनि, उहे अची हुन मेले में हिकिड़ी सिंध खणी ईंदा आहियूं। असीं अमेरिका जे शहर में हिकिड़ी सिंध खणी ईंदा आहियूं। 3 ॾींहं माण्हू
अजरक टोपी पाए सलवार ख़मीज़ पाए ईअं घुमंदो आहे, ईअं सिंधी ॻाल्हाईंदो आहे जो अमेरिकन ॾिसंदा आहिनि त हीउ केरु आहिनि जो हिक ई रंग सां हिक ई रंगीन उन सां पाण में टॉलरेंस, पाण में कचहरी था कनि, पाण में खिलनि था, हे था कनि, उहा हुते मोहबत था वधाइनि, उहो पाण में रीयूनियन था कनि। असां पाकिस्तान में अहिड़ो मुआशिरो छो न बणाए सघियासीं, अहिड़ा तालीमी इदारा छो न ठाहे सघियासीं, अहिड़ो सिहत जो निज़ाम छो न करे सघियासीं, अहिड़ो ट्रांसपोर्ट जो निज़ाम छो न करे सघियासीं जेको उते आहे। ऐं ॾिसो इहो हिकिड़ो ॾिसो अमेरिका लैंड ऑफ अपॉर्चुनिटी जी आहे, अमेरिका लैंड ऑफ इमिग्रेंट्स जी आहे। हाणे दुनिया में ॾिसो उन्हनि इन शइ ते वञण लाइ कुर्बानियूं ॾिनियूं, इन शइ ते इन लेवल ते पुॼण लाइ हुननि माण्हुनि पंहिंजी हार्ड वर्क कयो आहे। असांजे सिंध में ॾिसो यार तालीमी अदारा ॾिसो, हेल्थ सेंटर ॾिसो, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, सिंध में जेकॾहिं 4 सुठियूं हॉस्पिटलियूं ठही वियूं त को वॾो इनकलाब कोन अची वियो। NICFD तारीफ़ करणु खपे, बहितरीनु इंस्टीट्यूट आहे, इंटरनेशनल लेवल जो आहे, जंहिंमें ऐं डोर स्टेप ते माण्हुनि खे छोजो कार्डिक इशू जेको आहे न उन जे ज़िंदगी ऐं मौत जे विच में हिकिड़ी थिन लाइन आहे ऐं उन में टाइम इज़ एसेंट। त जेकॾहिं माण्हू प्रॉपर टाइम ते सही टाइम ते सही डॉक्टर वटि या सही फैसिलिटी में सही केयर न वठी सघियो त पोइ हिन जो हेॾे आहे या होॾे आहे। सो इन करे इन में सुठो कमु कयो आहे हेल्थ डिपार्टमेंट ऐं सिंध गवर्नमेंट खे आउं उन्हनि खे शाबाश ॾींदुसि। NICD खां पोइ अचो गंबट ते, गंबट में बि माशाल्लाह बहितरीनु साइबर हे कैंसर जो इलाजु, ट्रांसप्लांट वंडरफुल। पर उन जी जाइ ते जेकॾहिं ॿियनि डिस्ट्रिक्ट में तव्हां वञो, तालका हॉस्पिटल ते वञो, रूरल सेंटर ते वञो ऐं BH2 जे लेवल ते वञो न, उते ख़ुदा जो कसम थो खणी ॿुधायां त अहिड़ी हालत बुरी आहे जो रोअण थो अचे। इवन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, आउं सखर जो आहियां, सखर जे हॉस्पिटल में मां चयो ओ माय गॉड व्हाट्स गोइंग ऑन हियर। सिविल हॉस्पिटल इहा हालत आहे। ठीकु आहे, SIUT सां ठाहियो आहे, बहितरीनु आहे, वंडरफुल, पर ॻाल्हि में जेसिताईं तव्हां आम माण्हूअ खे सही सिहत जी उहा न ॾींदो न फैसिलिटी ऐं उन्हनि खे सही सहूलियत न ॾींदो, उन जे डोर स्टेप ते न, तेसिताईं माण्हुनि में को बि उहो न ईंदो। ॿी आहे अचो तव्हां तालीम ते, तव्हां वॾो गुड क्वेश्चन कयो। ॾिसो अमेरिका में ॿियनि डैमनि खां ॿियनि शयुनि खां ठाहींदा हुननि यूनिवर्सिटी ठाहिण ते ज़ोर ॾिनो, हुननि उते यूनिवर्सिटियुनि ते फोकस कयो, प्राइवेट यूनिवर्सिटियूं आहिनि, स्टेट यूनिवर्सिटियूं आहिनि, स्कूल तव्हां उतां जो ॾिसो त स्कूलनि जी उते छा आहे माण्हू में सिविक सेंस आहे, माण्हू टैक्स पे थो करे। हिते माण्हू टैक्स इन करे नथा पियनि, हुननि खे ख़बर आहे या सही यूटिलाइज़ेशन थींदी न थींदी असांजो टैक्स मनी ते, सही रोड, तव्हां रोडनि जी हालत ॾिसो, तव्हां स्कूलनि जी हालत ॾिसो। आउं पंहिंजे सकर में प्राइमरी स्कूल में जंहिंमें पढ़ियोसि ऐं उन में वियुसि, ईमानदारी सां थो ॿुधायां त अञा ताईं उहो स्कूल जी हालत बुरी थी। अलाए दुनिया किथे डिजिटल वर्ल्ड अची वई, दुनिया अॻिते वधी वई, अलाए माण्हू किथां जो किथे पुॼी विया, पर उहे असांजा प्राइमरी स्कूल, सेकेंडरी स्कूल अञा उन्हनि बदतरीन थींदा विया, सुधारण जे बदिरां पोइते पइजी विया। ऐं चाणका मेडिकल कॉलेज में जातो पढ़ियो आहियां, ऐं उते वियुसि उन्हनि जी हॉस्टल में, पंहिंजी घरवारीअ खे अमेरिकन खे वठी वियुसि, ॾेखारी उनजी हॉस्टल, त उहो रूम जंहिंमें आउं रहंदो हुउसि उन में उहे जेके 83, 80, 77 खां वठी जेके दरियूं लॻल हुयूं उहे अञा ताईं उहे ई लॻल हुयूं, उन में ख़ासि चेंज 50 साल गुज़री विया, पर अञा ताईं उनजी हालत उहा ई हुई। हाणे इहे काॾों तरक़ी थींदी, काॾों सिस्टम ठहंदो, काॾों मुआशिरो हो कंदो। पोइ इन करे मुआशिरे में इंटॉलरेंस बि आहे, एक्सेप्टेंस बि न आहे ऐं पेशेंट बि मुआशिरे में कोन्हे। डॉक्टर साहब तव्हां जीअं त चयो त असां जिथे रहूं था अमेरिका में, उते कॉन्ट्रीब्यूशन आहे, हर सिटीज़न कॉन्ट्रीब्यूट करे थो, इवॉल्व कयो आहे सिस्टम, एतिरी टाइम लॻो आहे। हिते कॉन्ट्रीब्यूशन न आहे, हिते असांजे पाकिस्तान तव्हांखे असांखे बणायो आहे तमामु, त असां पाकिस्तान खे छा था ॾियूं, इहो वॾो हिकिड़ो सुवालु हिते पैदा थिए थो। इन सां गॾु इहे ई माण्हू तव्हां वटि सियासतदान बि अमेरिका में अचनि था, तव्हां सां मिलनि बि था, तव्हां सां गुफ़्तगू बि थियनि था, तव्हांजे घर बि अचनि था ऐं तव्हां सां मिलनि बि था, तव्हां उनखे घुमायो बि था। हिकिड़ो अहसासु नज़र अचे थो जीअं हे मुआशिरो ठहियो आहे, असां पोइते वञी कॉन्ट्रीब्यूट कयूं, तालीम में ईअं कयूं, सिहत में ईअं कयूं, एतिरो बहितर कयूं। न साईं, टू बी ऑनेस्ट, अलाए छा आहे, हूअं हिन मिटीअ जी मोहबत आहे, हिन मिटीअ में एक्सेप्टेंस आहे, हिन मिटीअ में प्यार आहे, हिन मिटी सिंध जी मिटीअ में हर शइ, पर जॾहिं इहे सियासतदान, इहे ब्यूरोक्रेट्स अचनि था पिया न, ईमानदारी सां बेहस थी विया आहिनि,
इन्हनि में का बि पंहिंजे मारोड़नि लाइ, पंहिंजे झांगीरनि लाइ, पंहिंजे शहरनि लाइ, पंहिंजे ॻोठनि लाइ, पंहिंजे सराउंडिंग लाइ को बि अहसासु कोन्हे, का बि दिलि में उन्हनि जे हो कोन थो थिए त यार ही बि माण्हू आहिनि, ही बि ह्यूमन बींग्स आहिनि, यार हिननि जो बि त हक़ु आहे, यार हिननि खे बि त हिन मुआशिरे में पार्ट थियणु खपे, हिननि में कंट्रीब्यूट कनि। तव्हां ॾिसो यार, ॻाल्हि इहा आहे त मेल न्यूट्रिशन ॿारनि जी एतिरी आहे असां वटि, स्टैनिंग एतिरी आहे। हाणे जॾहिं स्टैनिंग ॿार ऐं मेल न्यूट्रिशन ॿार जो दिमाग़ु काथों ठहंदो, छा उहो अॻिते हली मथे पढ़ाई कंदो, छा हली उहो हिन मुआशिरे में पंहिंजो हिसो विझंदो, छा हली उहो कंट्रीब्यूट कंदो, छा हली उहो कॉम्पीट कंदो ॿियनि शहर जे ॿारनि सां। हाणे इहो त ॾिसो न, जेसिताईं असांखे इहे इनइक्वलिटी जेका मुआशिरे में आहे न, जेका जेसिताईं बराबरी न ईंदी न, जेसिताईं सिस्टम न ठहंदो न, तेसिताईं हिन मुआशिरे जी तरक़ी जो मूंखे मायूस आहियां। डॉक्टर साहब, तकलीफ़ त तव्हांखे ज़रूरु थींदी हूंदी जॾहिं तव्हां उतां वेही करे ॾिसंदा हूंदव असांजी ॿारनि छोकिरियुनि सां जेको तशदुद थिए, जहिड़े तरीक़े सां उन्हनि खे मारियो वञे, औरतुनि खे जेकी तकलीफ़ थिए, उतां जी औरत वॾी पावरफुल आहे। असां बि उते विज़िट कयोसीं, तव्हां सां मिलियासीं, सभिनी सां मिलियासीं। उतां जी औरत ॾाढी हिकिड़ी एम्पावर्ड आहे, उनखे अख़्तियारात आहिनि, उनखे पंहिंजे राइट्स जी ख़बर आहे, वुमेन राइट्स जी ख़बर आहे, ह्यूमन राइट्स जी ख़बर आहे। हिते इहा शइ त ॾुख त ज़रूरु डॉक्टर साहब तव्हांखे थींदो हूंदो जॾहिं हिते इहे ब्रेक खां पोइ जवाबु वठां न। ब्रेक जो टाइम थियो आहे। मोहतरम जनाब डॉक्टर ख़लील मेमन साहब अमेरिका खां आयल आहिनि, असांखे उन्हनि टाइम ॾिनो, उनजी वॾी महिरबानी आहे। न ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ।